खानपुर में 2.5 महीना अॻु रुस्तम थाणे जे हद मां अगवा थियल सुहारो पहोड़ जी बाज़ियाबी लाइ वारसन इंडस हाईवे ते धरणो हयो आहे। कोठ आज़म पहोड़ वासी सुहारो पहोड़ जी बाज़ियाबी लाइ पहोड़ बिरादरी ऐं सदस्य वारसन खानपुर इंडस हाईवे फेज़ू स्टॉप ते टायरनि के बाहि ॾेई धरणो हयो। एहतजाज दौरान कदगोट कश्मूर शिकारपुर जेकमाबाद खां ईंदड़ गाॾियुनि जूं कतारूं लॻी वयूं ऐं मुसाफ़िरनि खे सख़्त परेशानी खे मुंहुं ॾियणो पियो। एहतजाज कंदड़ पहोड़ बिरादरी मीडिया के दाहींदे ॿुधायो त 2.5 महीना गुज़री विया आहिनि। पुलिस थाड़ेलनि वटि कैदी बणियल सुहारे पहोड़ के बाज़ियाब न कराए सघी आहे। मुखवी जे वारसनि जो चवणु हो त धाड़ेल फोन ते धमकी ॾेई 10 लख रुपया भुंग तलब करे रहिया आहिनि ऐं असांजे मुखवी सुहारे पहोड़ के सख़्त तशदुद जो निशानो बणाए रहिया आहिनि। मुखवी जे वारसनि जो वधीक चवणु हो त असां ग़रीब पोरियत माण्हू आहियूं, 10 लख किथां आणियूं, मुखवी के बाज़ियाब करायो वञे। डीएसपी खानपुर ऐं एसएचओ फैज़ू धरणे वारे हंधि पहुची मुखवी के बाज़ियाब कराइण जो यकीन ॾियारे एहतजाज ख़त्म करायो।